जी खबर होंगी ही जो टूल प्लाजा है या दादागिरी है जेके इते वडेरा पंहिंजी काज़ी मंझि आहिनि या जेके अॻुवान आहिनि इन्हनि जी या दादागिरी आहे। पहिरियां बि तव्हांखे खबर हूंदी असांजे एहतजाज में हिननि जेका पंहिंजी फोर्सिस घुराई असांजा जेके साथी आहे उन्हनि खे खणी करे मतलब तशद्दुद कयूं ऐं उन्हनि सां विड़िया कया। चलो ठीकु आहे, हिननि खे इहो लॻियो पिए त असां हिननि ते मतलब हिकिड़ो प्रेशराइज़ रखंदासीं ऐं काज़ी मंझि जा जेके सियासी समाजी माण्हू आहिनि उहे डिॼी हटी वेंदा। पहिरीं ॻाल्हि त मां उन्हनि खे इहो नाहिलनि खे इहो ॿुधाइण थी चाहियां तव्हां कुझु बि करे सघो, असांजी मंज़िल इहा आहे जेको तव्हां ग़लति कमु पिया कयो ही लीगल न आहे, ही इलीगल आहे। ठीकु आहे, तव्हां लीगल कमु कयो, असां तव्हांखे जे विच में अचूं त ठीकु आहे भाई असां ॾोही आहियूं। ठीकु आहे, तव्हां नालो छा हिकिड़ो इलीगल कमु करे तव्हां आवाम खे परेशान था कयो। ही का सिंध धरती या काज़ी मंझि जी हीअ धरती छा असां इहे लावारस थोरी आहियूं, असां वारस वेठा आहियूं। तव्हां ही ग़लति कमु कंदो, ग़लति अमल कंदो। हींअर माना ॾिसो आहे रोज़ काज़ी मंझि रोड हादसा थियनि था, ॿुधायो कंहिं वॾे पीर एक्शन कयो आहे? इहे असांजा आम पब्लिक सिटी जेके असांजा माण्हू आहिनि उहे चिचरियल लाश खणी ऐं उन्हनि खे गुस्ल ॾियाराए उहे दफ़न कनि। हिननि खे मां इहो थी चवां जेकॾहिं असां पंहिंजा चिचरियल लाश खणी बि सघूं था त असां उन्हनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं त हीअ धरती असांजी आहे। हिते काज़ी मंझि में तव्हां नाजाइज़ी कंदो असां चुप करे कोन वेहंदासीं। इहो हिकिड़ो एहतजाज न आहे, रोज़ असां एहतजाज कंदा रहंदासीं। तव्हांखे कॾहिं बि जेको ही टूल प्लाज़ा हिननि ठाहियो आहे कॾहिं बि इहो असांखे काज़ी मंझि जी आवाम खे मंज़ूर न आहे। ऐं ॿियो हिकिड़ो मां पैगाम जस्ट हिकिड़ो पैगाम ॾींदमि काज़ी मंझि जा वॾेरा जेके चवंदा आहिनि असां वारिस आहियूं उन्हनि खे मुंहिंजो इहो चयल आहे छा तव्हांखे ज़मीन न आहे तव्हां एक्शन खणो। काज़ी मंझि ही मासूम बच्चा निकिरनि था, छा तव्हां नथा ॾिसो रोड असांजे उन ॾींहुं असांजे माण्हुनि ते पुलिस माना तशद्दुद करे उनखे लाठी चार्ज करे उनखे खणी वई। छा वॾेरा विकामजी विया आहिनि? वॾेरनि खे ख़बर न आहे केरु पियो टूल प्लाज़ा ठाराए? सो उन्हनि खे मां इहो थी चवां बाबा पंहिंजो ज़मीर उजागर कयो ऐं पंहिंजे ज़मीर जो सौदो न कयो। काज़ी मंझि जा वॾेरा असां चओ था त असां माल कयूं त तव्हां मालिकी कयो, बाक़ी हाणे तव्हां पंहिंजे बंगलनि में एसियुनि में वेठी ऐं तव्हां चवंदा आहियो त असां माल कयूं त इहा दादागिरी असांखे मंज़ूर न आहे। तव्हां हथ कढो, असां ॼाणियूं असांजो कमु ॼाणे, असांखे जेको थी सघंदो असां कंदा अचूं पिया ऐं कंदा रहंदासीं। असांखे टूल प्लाज़ा नामंज़ूर आहे, नामंज़ूर आहे।